ॻाल्हि थिए थी दवाऊं थियनि थियूं तइलीम जे बारे में सिंध यूनिवर्सिटी कैंपस ठको 6 सालनि खां सफ़र पियो करे सरकार जी ॾिठी पॉलिसी न आहे। ये बिल्कुल सभी का पहिरीं इन्हनि बयानु कयो त जेको यूनिवर्सिटी इंतिज़ामिया आहे उहो बि हिकिड़ो मुनाफ़िकाना किरदारु अदा पई करे। हिकिड़े पासे वावेला पई करे त असांखे फैसिलिटेट कयो वञे, ॿिए पासे जॾहिं शागिर्द पंहिंजो हक़ घुरण लाइ वञनि पिया त हुननि खे रोकण ऐं नाकाम करण जे लाइ उहो साज़िश पिया कनि या उते निशान ॾेई करे छॾिया। ॿिए पासे जेको असांजो वज़ीर आला सिंध आहे का मुराद अली शाह साहब, हुन वटि सॼी फाइल मौजूदु आहे, वाक़िफ़ आहे त भाई ही यूनिवर्सिटी जी नीड आहे, पर वो हुन ते अमल दरामद कोन पियो करे। त मुराद अली शाह खां पोइ जेका ॿी जेका अथॉरिटीज़ आहिनि, सिंध जो गवर्नर आहे या जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे, सदर आहे, सदर मुमलिकत आहे, वज़ीर आज़म आहे या आर्मी चीफ आहे या चीफ जस्टिस आहे, हुननि खां मुतालबो करियूं त आख़िर असां हुन ख़िते हुन सरज़मीन ते बिठा आहियूं जेको माज़ी में हिकिड़ो यूनिवर्सिटियुनि जो गढ़ हो। हिते 100 जी तादाद में यूनिवर्सिटी हुयूं, उहो ख़ितो हुन धरती जा माण्हू, हुन ज़िले जा माण्हू, हुन ज़िले जा नौजवान अॼु हिकिड़ी यूनिवर्सिटी जे लाइ जेको पिननि पिया कोशिशि पिया कनि। या हुते इहो गुज़ारिश कंदो आहे त जॾहिं खां इहो इशू हले पियो, सिविल सोसाइटी, सहाफ़ी ऐं स्टूडेंट सभिनी लाइ कोशिशि कनि पिया, पर हीउ न पियो थिए। ऐं पंहिंजी तरफ़ां इहो ऐलान कयां थो जी तालीम जे लाइ असांजी वॾे अरसे खां जदोजहद रही आहे, प्राइमरी स्कूलनि खे बहितर करण लाइ या हाई स्कूल खे बहितर करण लाइ। अॼु आउं पंहिंजे एजेंडा में इन शइ खे शामिलु करियां थो त 5 फेबरवरी ते कश्मीर डे आहे। 5 फेबरवरी ते कश्मीर डे गुज़री वञे, उनजी सेकेंड डे 6 फेबरवरी ते आउं हिकिड़ो फिक्स कैम्प क़ाइमु कंदुसि ऐं जेसि ताईं सिंध यूनिवर्सिटी जो मसइलो हल कोन थींदो, जीअं हिननि जी ख़्वाहिश आहे, जीअं असांखे ज़रूरत आहे, त 6 फेबरवरी खां उहो फिक्स कैम्प हलंदो एहतिजाजी। ऐं जेसि ताईं मसइलो हल कोन थींदो, जेसि ताईं नौजवान मुतमइन कोन थींदा, उहो कैम्प क़ाइमु रहंदी जेसि ताईं मसइलो हल कोन थींदो। त इंशाल्लाह इन दौरान असांजो हिकिड़ो MPA साहिबु आहे सैयद अब्दुल रशीद साहिबु बिहारी जो, उन जे ज़रिए CM सां मुलाक़ात जे लाइ ठटे जो हिकिड़ो वक़्तु इंशाल्लाह जंहिंमें तव्हां सभु साफ़ी दोस्त शामिलु हूंदा, हुन सां फाइनल टाक कंदासीं त तव्हां ई मसइले खे हल करियो था या असां हिकिड़ो फिक्स कैम्प लॻायूं। ऐं जेको फिक्स कैम्प असां लॻाईंदासीं उनजे वेन्यू जो ऐलान आउं कोन थो करियां, हू कंहिं चूंडियल MPA ख़ातून कंहिं चूंडियल MPA कंहिं ख़ातून MNA जे घर जे साम्हूं बि लॻी सघे थो, उहो कोई DC ऑफिस या DC हाउस जे घर जे साम्हूं बि लॻी सघे थो। इंशाल्लाह हुनजो ऐलान असां बाद में कंदासीं। असां वटि जावेद